क्या बुराई कई उन खां पोइ जेके असांखे मरल आया हिकु खोड़ बासर माण्हुनि ते उम्मीदवार थी सघनि था। पहिरीं त असांजो उन्हनि खे चवंदो मतां बीठायो। अॻे असां चवंदा आहियूं इलेक्शन में पहिरीं फॉर्म भरबो आहे पोइ दॿा पवंदो आहे। असांजा कुझु दोस्त आहिनि हिते उन्हनि वटि इलेक्शन्स जी अनाउंसमेंट खां पोइ नॉमिनेशन खां पहिरीं आया त न बीहो। पर ॿियो जेको हो जॾहिं फॉर्म जमा कयासीं उन खां पोइ फॉर्म जमा करण खां पोइ जेको आयो त असांजा प्रोपोज़र ऐं सेक्रेटर उन्हनि खे गुम करण जो बि मरहलो आयो, उहो बि कयो वियो। टे उन खां पोइ हथु खणण लाइ दॿा ऐं पैसे जो बि ठीकु आहे पर पुलिस जो इस्तेमालु कयो वियो। इन में असांजी गोरामरी में ऐं कुझु ॿियनि जायुनि ते पुलिस खे मोकिलियो वियो जेकॾहिं तव्हां बीठायो त तव्हां लाइ ख़राबु थींदो। गोरामरीअ में बावल छा ऐं ॿियो इलेक्शन डे जी रिगिंग। इलेक्शन डे 2015 खां बि बुरो हो। 2015 में जेके AROs हुआ या ROs हुआ उहे 2 नंबर हुआ तक़रीबन। मिसाल ॻाल्हि असांजो RO हो शबीर साहब हिते उन वर्क पे कई इलेक्शन्स में, उन वक़्तु ऑफिसर हो काज़ीमन। अहिड़ी क़िस्म सां खोड़ हुआ असांजा ROs जिन कमु पे कयो उन करे उहो ख़ुदि सवालिया हो। हिन वक़्त ते इलेक्शन डे ते जेको हिकिड़ी शइ जेका नज़र आई उहा हुई किताबड़ियूं 2 जायुनि ते असांखे महसूसु थियूं त एडिशनल वोट पिया 2 जायुनि ते। ऐं न चवंदुसि सॼे में त माना किथां सप्लाई थियूं आहिनि RO ऑफिस मां या प्रिज़ाइडिंग ऑफिसर कढियूं आहिनि। 2 अटैक्स थिया, हमला थिया जंहिंमें तव्हां हुते जेके सिधा आया जेके रिपोर्टेड थिया असांजे 4th 7th ऐं माड़ीअ में सक़रंड जे हिसाब सां असां मुसलसल वेड़ में आहियूं। अॻे बि असांखे 3-4 यूनियन काउंसिलूं खटण जी पोजीशन में रिगिंग कयो। हिन साल असां मुसलसल जिदोजहद में क़ौमी मामलनि ते सिर्फ़ु न मक़ामी मामलनि ते बि टकराव कया आहिनि। उन करे अॻे असां ते जिते सादी अक्सरियत हुई उहा ई बदिलाए ॾींदा। 55% असांखे 5-10% चेंज करे ॾींदा। हींअर असांखे माण्हुनि जी तक़रीबन 12-13 यूनियन काउंसिल्स में भरपूर पब्लिक सपोर्ट आहे। ऐं जेकॾहिं चओ त तव्हां हितां सक़रंड खां हलो ऐं तव्हां दौलतपुर ताईं हाईवे सां था हलो, को बि MLA को बि MPA पीपल पार्टी जो हलनि ॾिसो पब्लिक सपोर्ट कंहिं वटि आहे। मां उन में नथो चवां अॼु त हीअं खटियल आहिनि न हुकूमत मिलंदी आहे माण्हू पैसा था बीहनि। हिन वक़्त ते असां माण्हुनि सां दुखनि में दर्दनि में बीठा आहियूं। माण्हू बि ज़ाहिर थी बीठा आहिनि ताक़तवर। अॻे असां जो मौक़ुफ़ त साॻियो पर हींअर जेको तव्हां पिया चओ वधीक छो सपोर्ट आहे। हिन वक़्तु असां मुसलसल टकराव कया। पोइ आबादगारनि जे मसइले ते, पाणी जे मसइले ते हुजे, कमनि जे मसइले ते हुजे, जेको ज़मीनुनि जो कब्ज़ो थियो उन्हनि जे मसइले ते हुजे, असां मुसलसल टकराव कया। उहो टकराव वारी ॻाल्हि माण्हुनि खे सम्झ में आई आहे। ख़ुसूसन जेको इंतिहाई ग़रीब माण्हू आहे, जेको सॼे मुआशिरे जो ग़रीब माण्हू आहे, कचे जो आहे, उनजी असांजी दावा करे सघूं था 80% असांखे असां सां वेझो थी वियो हिननि वाक़िअनि जे करे। 2 नौजवान जेको असांजी जेका पॉलिसी आहे त वतन दोस्ती, इंसाफ़ पसंदी ऐं ईमानदारी, नौजवान इन ते असांखे भरपूर सपोर्ट थो करे। शहरनि में हुजे या कोठे में हुजे, उन जे पब्लिक सपोर्ट वधण जे करे हींअर ए नतीजा आया। पर मूं जीअं तव्हांखे चयो असां 7 यूनियन काउंसिलूं खटण जी पोज़ीशन में हुआसीं जंहिंमें असांखे 2 मिलियूं आहिनि, 5 न मिलियूं आहिनि। 5 मां बि वार्ड कुझु खटे विया आहियूं
अॼु बि जेकॾहिं जेके जालसाज़ी जिते तशदुद कयो अथनि रुॻो चवां थो सभिनि जी कनि सभिनि जी न कनि तशदुद वारियूं री-इलेक्शन अनाउंस कनि असीं हिते मारे ॾींदासीं तव्हां इहो ऐं तव्हांखे दावा सची अच्छा ही कुझु पार्टी सुञाणी हुई शायदि सुठे नमूने सां साईं इमदाद मोहम्मद शाह 90 खां पोइ चयो मुख़्तलिफ़ कयो तव्हां छो नथा 90 खां पोइ कयो ऐं दिलि जी भड़ास पंहिंजी कढंदो आहे सिंध जे मामलनि ते माण्हुनि जा ज़ुल्म जे मामलनि ते कढंदो आहे की 85 खां 88 जे दौर में मुंहिंजी मुखालफ़त हूंदी पर कॾहिं मुंहिंजूं स्कीमूं बंदि कोन कंदा 88 90 जे वक़्त में जेॾीमहिल बि आउं साॻियो ई असेंबलीअ ते हक़ गोई कंदोसि मुंहिंजूं स्कीमूं बेनज़ीर ऐं क़ाइमु मनीशा सभु बंदि करे छॾियो मुंहिंजी मेंबरी जे करे मुंहिंजो तहलको मुतासिर थिए हल्को उन करे आउं नथो बीहां अची ॿिया ख़िदमत कनि था पर इंतिहाई सोढ़ी दिलि वारी जमायत आहे पर ही PTI जी गवर्नमेंट आहे PMLN जी गवर्नमेंट आहे जिन जी आई आहे उहे MNAs जूं डेवलपमेंट फंड्स करे बि न रोकींदा तव्हांखे हिकिड़ी शइ ही उन्हनि जा हिननि पार्टियूं एतिरियूं रिवेंजफुल आहिनि जो MNA MPs जूं मुखालफ़तनि जूं स्कीमूं रोके था छॾनि सो उनजे करे ही जेकॾहिं रोकींदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां असां वटि सिर्फ़ु इलेक्शन जो हथियार कोन्हे असां वटि अवामी एहतिजाज जो आहे असीं हिननि टाउन कमेटी में यूनियन काउंसिल जे असांजे मेंबरनि खे न ॾींदा इन्हनि चेयरमैननि जो खे पंहिंजी ऑफिसुनि में वेहणु कोन ॾींदा उनजो घेराव कंदासीं असां असांजा ॿ किथे चूंडियल आहिनि उनखे डेवलपमेंट फंड नथा ॾियनि पोइ चेयरमैन पंहिंजी मनमस्ती करे ऐं चोर बाज़ारी करण जिते बि असांजी नुमाइंदगी करणु कोन ॾींदासीं इन करे असीं घुर कंदासीं शराफ़त सां जेके न कंदा अवामी एहतिजाज जे ज़रिए घेरो करे बि असीं पंहिंजा डेवलपमेंट फंड्स वठंदासीं पर आउं हिकिड़ी थो ॻाल्हि करियां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी असांजी त इहा ख़्वाहिश आहे त बेईमान ऑफिसर ऐं बेईमान सियासतदान जिन जी करप्शन ऐं प्रॉपर्टी मुल्क खां ॿाहिरि त मौजूदु आहे पर हिते बि मौजूदु आहे उन्हनि खे जेल मां अंदरि हुजणु घुरिजे ऐं पंहिंजी प्रॉपर्टी ग़रीबनि घुराए छॾी उन्हनि जी ज़रदारी उन्हनि जूं भेणूं उन्हनि जा ॿिया पार्टी जा वर्कर उन्हनि जी इहा पुछी तव्हां त ॼण भॼायो छो त जेवा इलाज जो सुवाल आहे छो त 2 महीना अॻे इमरान भॼायो मुल्क बचायो हाणे वरी हू भॼायो उन करे पंहिंजी पार्टीअ मां फ़ैसिलो वठी अथनि जेकॾहिं फज़ल रहमान इहो फ़ैसिलो करे मर्कज़ी लेवल ते त असीं इनशाला साथ ॾींदासीं बाक़ी रुॻो नारेबाज़ी न हुजे ॾिसो न फज़ल रहमान जेकॾहिं इहो फ़ैसिलो करे सीनियर पार्टी ते गौर कंदी सिंध एक्शन कमेटी जो इजलास सॾाईंदी ऐं उन्हनि खे कोशिशि कंदी त राज़ी करे ज़रदारी भॼायो सिंध बचायो पर उन फैज़ल रहमान ज़रूरु हुजे ईअं न त ऊची पॉलिसी जे मथे हिकिड़ी हेठि उन करे यकीनी तौर ते सोचींदासीं अच्छा जी 11 फॉर्म जारी थियण खां पोइ वरी प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स उन जी रदो बदल कई आहे असांखे हिकिड़ो ॾिनो हुते ॿियो जमा कयो जिते असां खटिया आहियूं माना जेके असां वटि 17 खनि जायूं आहिनि जिते असीं खटिया आहियूं उन्हनि में हिकिड़े ज़िले काउंसिल ते हिकिड़े वार्ड ते ॿियनि ते उन्हनि जी असांखे जेका रिज़ल्ट्स 11 फॉर्म ते मिली आहे उहो 11 फॉर्म उन्हनि ॿियो जमा करायो उहो बि असां ॿ त पकिड़े विया आहियूं पोइ वञी उन्हनि दबाव विझी गाज़ीवद में हींअर आउं गाज़ीवद में पियो अचां ऐं सकरंड में पोइ प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे चऊं त असां चऊं तव्हांजी नौकिरी मां न छॾायूं सुप्रीम कोर्ट ताईं तव्हांखे फारिग कंदुसि पोइ उन्हनि बि लिखी ॾिनो त असां ग़लती थी वई हाणे इन लेवल जी हाणे जेके असांजा के 17 माण्हू इलेक्ट थिया आहिनि उहे बि चवनि था त उन्हनि जी रिज़ल्ट्स मटरायूं हाणे अहिड़े क़िस्म जी बोगस इलेक्शन्स जी सम्झी सघियो इहो मॉडल आहे सिंध में इहो रेप्लिकेट थियो असांजो दोस्त हींअर कश्मीर मां फ़ोन कई मूंखे हाणे तव्हां खां थोरी देरि अॻे की असां खटियो आहे वार हींअर दॿो हुननि वटि चवनि था त रिकाउंटिंग था करायूं हाणे चई अलाह ख़ैर करे चई तव्हां अञा मोह ॾियो था असीं ग़रीब माण्हू आहियूं हाणे नतीजो न ॿुधाए छॾी जावेद कोसो आहे कश्मीर जो हाणे उन हींअर फ़ोन कई उन भाउ चई हाणे अलाह ख़ैर करे अलाह करे चवंदा रिज़ल्ट न वठूं अहिड़े क़िस्म जी इलेक्शन्स जंहिंमें 2 महीना दादागिरी पुलिसगिरी ऐं जाली उन करे जुडिशरी ॿियो फेज़ जेको आहे हिकु जुडिशरी जी निगरानी ते
पोलिंग स्टेशन जे अंदरि फौजी वे 2018 जे प्रोसीजर वांगुरु ऐं बाक़ी ही जेके आरओज़ जी मुक़ररी आहे इहा 100% रद्द थी वई। असां जिते बि हिते इख़्तिलाफ़ जहिड़ा वग़ैरह थिया आहिनि असां महीने खां पोइ ॿी इलेक्शन करण लाइ असीं तयारु आहियूं, पर जुडिशरी जी निगरानीअ में फ़ौज जे अंदरि अचे असीं हींअर 17 खटिया अथऊं, पर असीं हिननि खे 50-60 खटे ॾेखारींदासीं, वधीक इलेक्शन्स खटे ॾेखारींदासीं। असांजी हिते 7 यूनियन काउंसिल्स में पहिरियों नंबर पोज़ीशन हुई, असां उन सिर्फ़ु 2 खटियूं यूनियन काउंसिल जिन में असांजूं जेके ॿियूं आहिनि इहे 84 हुयूं। इन्हनि जे 5 यूनियन काउंसिलूं गाज़ी अहमद सकरंड तलके 84 हुयूं। उन करे मूंखे ख़बर आहे त पाकिस्तान जो जेको सरकारी ब्यूरोक्रेसी निज़ाम आहे सो करप्शन ते आहे, उन करे उन मां का उमेद कान्हे, उन मां बहितरी कान्हे। वरी उन्हनि जे हथ में अमानतदारी सां इलेक्शन जी अमानतदारी इहो ॿुधाए पई त इहो ईअं जीअं कॉलेज सैदाबाद मां पास करे अचे या मैरापुर मां इम्तिहान पास करे अचे, सम्झो त नालाइक शागिर्द कूड़ी रिज़ल्ट्स आहे। ईअं इहो सवाल इहा आहे मुस्तक़बिल में इलेक्शन्स में माण्हू शिरकत न कंदा, न पसंदि कंदा वोट ॾियणु, जॾहिं हू सम्झंदा असांजे इलेक्शन ख़ौफ़ज़दा या मैंडेट चोरी थो थिए, माण्हू जी इलेक्शन में दिलचस्पी घटिजंदी वञे पई। हिन बलदियाती इलेक्शन्स में माण्हुनि जे निकिरण जो मूड नज़र न आयो, सवाइ असां जेके हिते 14-15 यूनियन काउंसिलूं हुयूं जेके सकरंड काज़ीअ जूं, उते माण्हुनि खे मोबिलाइज़ करे ग़रीब माण्हुनि खे ॿियनि खे असां कढियो। असां दौलतपुर खां वठी सकरंड ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि उते असां माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो। असां उन्हनि खे चयो त वतन दोस्ती, इंसाफ़ पसंदी ऐं ईमानदारी ते वोट ॾियो। असांखे माण्हुनि में भरपूर मोहबत ऐं यानी सम्झो त जेके ग़ुलामीअ मां निजात ॾियारींदड़ करे असां सां भाकुर पाए मिलिया ऐं उन्हनि जे निकिता, उन्हनि ते जेका उन करे असीं उन जे लाइ असीं माण्हुनि जा यकीननि शुक्रगुज़ार आहियूं। पर ही जाली इलेक्शन्स जे करे आउं सम्झां पियो माण्हू आईंदा वञी 20-30% वञी का थींदी शिरकत, माण्हू वोट ॾियणु अहिड़े क़िस्म जी जाली इलेक्शन्स में निकिरणु छॾे ॾिनो। जेके बदनामी ज़माना जेके आहिनि चीटिंग सेंटर्स वांगुरु ही बदनामी ज़माना चीटिंग वारी इलेक्शन कई वई आहे, असीं हिनखे रद्द करूं था। सम्झूं पिया त ठीकु आहे असांजा चूंडिजी आया, पर अहिड़े क़िस्म जी इलेक्शन जो ॿियो फेज़ न करायो वञे जेसिताईं जुडिशरी ऐं फ़ौज जी उन में मुदाख़लत न थिए। उन ते स्टाफ हथरातू बीहारियो, यानी को न सरकारियूं न यानी जेको हुते जो ARO आहे उन जा भाउर बीहारिया विया जेके सरकारी नौकिरी में कोन्हे। हाणे तव्हां ॿुधायो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर APOs जाली हुजनि, APOs जेके जाली हुजनि उनजो छा थींदो? इन करे असीं सम्झूं पिया त अहिड़े क़िस्म जी जेका इलेक्शन आहे ऐं जंहिंमें असांजा अच्छा वार्ड नंबर